असल प्यारे दोस्त सिंगर की शाख नीचे के जनरल सेक्रेटरी जनाब दिलबर निपलाई के बजाय सदा से अत्यंत की शायरी पेश कर। थैंक यू सर। दिलबर निपलाई मेरे का देंगे दिलबर निपलाई ला ताड़ी आजा। अस्सलाम वालेकुम संगत जीएसएन जीएस लुदेश बस देखिए सेक्रेटरी के शरीर ने डायरेक्ट शायरी थे। छा खूब हुई दुनिया तेरी न सोहबत हुई, छा खूब हुई दुनिया तेरी न सोहबत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में मोहब्बत हुई। छा खूब हुई दुनिया तेरी न सोहबत हुई, छा खूब हुई दुनिया तेरी न सोहबत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में मोहब्बत हुई। आबाद होता तो हुयूं वडड़न जे कचहरिन सां, आबाद होता तो हुयूं वडड़न जे कचहरिन सां, प्या बैत हुआ पढ़ंदा सिंगार गुजारत हुई। छा खूब हुई दुनिया केडी न सोहबत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में मोहब्बत हुई। दरियाब हो वंदो हुई सिंध सजी साई, दरियाब हो वंदो हुई सिंध सजी साई, के अख न खणी घूरियो इतिहाद में ताकत हुई। छा खूब हुई दुनिया केडी न सोहबत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में मोहब्बत हुई। न्याणी के हो सदबो कुरान बराबर आ, न्याणी के हो सदबो कुरान बराबर आ, का इज्जत लुटी न कदे मुल्कन में शराफत हुई। छा खूब हुई दुनिया केडी न सोहबत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में मोहब्बत हुई। दिलबर ही करियूं दुआऊं माज़ी जे अचे मोटी, दिलबर ही करियूं दुआऊं माज़ी जे अचे मोटी, शल कुर्ब रहे कायम जा सिंध जी सकाफत हुई। छा खूब हुई दुनिया केडी न मोहब्बत हुई, ते रक्स कयो खुशियन मानन में सोहबत हुई। हिकिड़ो ॿियो नज़म आहे, थोरो तवील नज़म आहे। असांजे सिंध जी सिंध जी शर जी जेका औरत वीचारी मज़लूम आहे इंतहाई, उनजी सॼी ज़िंदगी जे बारे में शायरी में थोरो उनजी अक्कासी कई आहे, थोरी तवजह चाहींदुसि। आ खाली घर खामोश सदाऊं ही मुंहिंजो घर खामोश सदाऊं, आ खाली घर खामोश सदाऊं ही मुंहिंजो घर खामोश सदाऊं, इन थर जे कखाए भूंगन में खामोश जवानियूं जागन थियूं, खामोश कहानियूं रोइन थियूं, खामोश सदाऊं गूंजन। इन थर जे कखाए भूंगन में खामोश जवानियूं जागन थियूं, खामोश कहानियूं रोइन थियूं, खामोश सदाऊं गूंजन थियूं, पर कंहिंखे काई ख़बर ई नाहे। हिकु खामोश कहानी हीअं बि आहे, पर कंहिंखे काई ख़बर ई नाहे। हुन बारोतण में जेकन सां गॾु कोठ जे घर जी छांव में वेही गुडड़ियन गुडड़ियन रांदि वठी, हुन बारोतण